नाज़रीन, हैदराबाद में ख़बर शामिल कंदासीं। इसरा यूनिवर्सिटी के चांसलर प्रोफेसर हमदुल्ला काज़ी जी मुबैना अगवा जो ड्रॉप सीन साम्हूं आयो आहे। हैदराबाद पुलिस प्रोफेसर हमदुल्ला काज़ी जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी आहे। स्पेशल मजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत प्रोफेसर हमदुल्ला काज़ी जी 50,000 रुपयनि एवज़ मचलकनि एवज़ ज़मानत खे मंज़ूर करे वरितो आहे ऐं आज़ाद करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। एक भेरो ॿीहर ख़बर ॿुधाईंदा हलूं हैदराबाद में, जिथे इसरा यूनिवर्सिटी के वाइस चांसलर प्रोफेसर हमदुल्ला काज़ी जी मुबैना अगवा जो ड्रॉप सीन साम्हूं आयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद में आवाज़ टीवी जी रिपोर्टर नसीर चन्ना खां। जी नसीर। जी, हैदराबाद की अदालत इसरा यूनिवर्सिटी के चांसलर प्रोफेसर हमदुल्ला काज़ी जी 50,000 रुपये की मजलिस ज़मानत मंजूर कंदे खेसि आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। हटड़ी पुलिस गिरफ़्तारी ज़ाहिर करण बाद हमदुल्ला काज़ी के स्पेशल मजिस्ट्रेट की अदालत में पेश किया। प्रोफेसर हमदुल्ला काज़ी के सिविल जज जुडिशल मजिस्ट्रेट जाहिर हुसैन चन्ना की अदालत में पेश किया वियो, जिते जांच ऑफिसर अदालत के इस्तदा कई त मूंखे जवाबदार लाइ जुडिशल रिमांड ॾिनो वञे, जंहिंते अदालत जांच ऑफिसर खां पुछाणो पए तव्हां जेके केस में कलम नामज़द कया आहिनि वाकई इहे ई कलम आहिनि ऐं इहे लिखी ॾियो। अदालत में जांच ऑफिसर लिखी ॾिनो, जिते अदालत रिमांड ॾींदे चयो त हीअ त ज़मानत जोगा क़दम आहिनि। उन मौक़े ते अदालत प्रोफेसर हमदुल्ला खां पुछाणो पियो त तव्हां ॿुधायो त तव्हांखे किथां। नसीर चन्ना अपडेट करण लाइ तव्हांजी महिरबानी।